जी नाज़रीन भली कार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं कराची में ॾखण अफ्रीका इंग्लैंड के 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। ICC चैंपियन ट्रॉफी इंग्लैंड टूर्नामेंट जी हिक रांदि बि खटे न सघियो। भारत, न्यूज़ीलैंड, ॾखण अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया जूं टीमूं सेमीफाइनल में पहुची वयूं। ग्रुप बी में ॾखण अफ्रीका पहिरें नंबर ऐं ऑस्ट्रेलिया ॿिए नंबर ते आहे। ॾखण अफ्रीका 180 रन जो हदफ़ 30 ओवर में 3 विकेटुनि तां हासिल करे वरितो। अवां खे आगाह कंदासीं कराची में ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॾखण अफ्रीका इंग्लैंड के 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। अपडेट कयूं अवां खे। भारत, न्यूज़ीलैंड, ॾखण अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया जूं टीमूं सेमीफाइनल में पहुची वयूं। ग्रुप बी में ॾखण अफ्रीका पहिरें नंबर ऐं ऑस्ट्रेलिया ॿिए नंबर ते आहे। ॾखण अफ्रीका 180 रन जो हदफ़ 30 ओवर्स में 3 विकेट्स तां हासिल कयो। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। कराची में ॾखण अफ्रीका इंग्लैंड के 7 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। ICC चैंपियन ट्रॉफी इंग्लैंड टूर्नामेंट जी हिक रांदि बि खटे न सघियो। भारत, न्यूज़ीलैंड, ॾखण अफ्रीका ऐं ऑस्ट्रेलिया जा टीमूं सेमीफाइनल में पहुची वयूं।